तालके टंडो बागोजी यूनियन काउंसिल सांगी फराव के मुख्तलिफ़ गोठन के गोठाणन मोहम्मद गफूर जमाली, दोदो उनड़, गुल्लू खोसो, सावण जमाली, निसार जट ऐं ॿियनि बाअसर कब्ज़ा माठा ग्रुप ऐं ॾेई पुलिस के ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते हुननि सहाफ़ियनि आॾो दाहींदे चयो, मुख़्तलिफ़ देहनि में सिंध लैंड कमीशन की ज़रई ज़मीन है, जंहिंमें असां 12 बचे केतिरनि सालनि खां वेठल आहियूं। ॼाणायल ज़मीन जो केस सिंध हाई कोर्ट में हलंदड़ आहे। उन्होंने चयो त कुछ वक्त खां ॼाणायल ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ बाअसर कब्ज़ेखोर रसूल बख्श राहिमू, अली नवाज़ पठान, रशीद गडगोर, SHO ॾेई सां मिली करे असांजी ज़मीननि ते नाजायज़ कब्ज़ो करण की कोशिश करे रहिया आहिनि। उन्होंने चयो त कब्ज़ा माफ़िया ज़मीननि जा कूड़ा कागज़ ठाराए असांखे पंहिंजनि अजनि मां लॾाइण लाइ धमकियूं ॾियनि था। उन्होंने चयो त बाअसरनि जे डप सबबि असीं दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। बाअसरनि ऐं पुलिस असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि सिंध सरकारी ज़िले इंतज़ामिया बदीन खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी ज़ुल्म बंदि करायो वञे। हुननि चितारींदे चयो त ज़ुल्म बंदि न थियो त 21 रमज़ान ते रोडनि ते अची पाण खे बाहियूं ॾेई इज्तमाही ख़ुदकशियूं कंदासीं, जंहिंजी ज़िम्मेवार सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतज़ामिया हूंदी। हाई कोर्ट में केस हलंदल 1986 खां वठी हले पियो ऐं अॼु ॾींहं ताईं जेको आहे सो कोर्ट में केस हलंदल हे कूड़ा कागज़ खणी कूड़ा खाता कराए असांखे चवंदा बनी तां निकिरी वञो, न तव्हांजे लाइ जेको आहे सो असीं तक़रीबन हिते 70 खां 80 साल जा रहंदड़ माण्हू आहियूं। असां वटि बनियूं आहिनि ऐं उन्हनि में कई असांजा 2 टे ख़ानदान ख़तमु थी विया आहिनि। पुराणा ॻोठनि हिते असां वटि, उन में हींअर जे माण्हू जेके ई रसूल बख्श रामू ऐं रशीद गडगोर ऐं अली नवाज़ पठान गाॾियूं सरकारी काए ते धमकियूं ॾींदा, असांखे तमामु तंग कयो अथनि। असांजे 8-10 माण्हुनि ते नाजायज़ हरूभरू FIR कटायूं वयूं आहिनि। हिते 669 एकड़ ज़मीन है सिंध लैंड कमीशन जी, जैसे बाअसर माण्हू आहिनि असांखे धमकियूं ॾींदा, असांखे ॿाहिरि निकिरणु कोन था ॾियनि घरनि मां। डेली पुलिस असांजे चौंकी हणी छॾी आहे ऐं 21 रोज़े ते असीं जेको ख़ुदकशी जो प्रोग्राम ठाहियो आहे असां, ऐं जेकॾहिं असांजो कोई बि वार न कई त असीं 21 रोज़े ते पंहिंजो पाण खे बाहि ॾींदासीं ऐं ख़ुदकशी कंदासीं।